अस्सलामुअलैकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। हेडलाइंस तव्हां मांखे हिते हिन वक़्तु ख़बर अहम ॾींदासीं। ख़ैबर खां ॿेले खाते जे ज़मीननि जी मालिकीअ वारे तकरार तां मखदूम जमीलुज़्ज़मान जे कोऑर्डिनेटर वसी शाह उर्फ़ मुमताज़ शाह जी ज़मानत न थियण जोॻा गिरफ़्तारी वारंट जारी कया विया आहिनि। मटियारी जे कंज़्यूमर कोर्ट सैद मुमताज़ शाह जा क़त्ल केस में ज़मानत न थियण जोॻा गिरफ़्तारी वारंट जारी कया। अदालत पारां SHO ख़ैबराणीअ खे वसी शाह उर्फ़ मुमताज़ शाह खे 21 फ़रवरी ते गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर ख़बर अवां सां शेयर कंदासीं। ॿेले खाते जे ज़मीननि जी मालिकीअ वारे तकरार तां मखदूम जमीलुज़्ज़मान जे कोऑर्डिनेटर वसी उर्फ़ मुमताज़ शाह जी ज़मानत न थियण जोॻा गिरफ़्तारी वारंट जारी कया विया आहिनि। अवां खे आगाह कई पिया अदालत पारां SHO ख़ैबराणी खे वसी शाह उर्फ़ मुमताज़ शाह खे 21 फ़रवरी ते गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। वधीक तफ़सील वठंदासीं। धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर ख़ैबर खां जवाद अख्तर लाइन ते मौजूद आहे। जी जवाद अख्तर, वधीक आगाह कजो। जी फौजिया, बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 5 महीना अॻु ख़ैबराणी थाणे जी हद में क़त्ल थियल फिदा हुसैन माछी जे क़त्ल केस वारो जेको मामिलो आहे, कुझु महीना अॻु मखदूम जमील ज़मान जे कोऑर्डिनेटर वसी शाह उर्फ़ मुमताज़ शाह समेत ॿियनि ते ख़ैबराणी थाणे ते कलम PPC 506, 149, 148, 147 तहत केस दाख़िल कयो वियो, जंहिंजो ज़मानत न कराइण ऐं कोर्ट में पेश न थियण ते अॼु कंज़्यूमर जो कोर्ट मटियारी PPC अॻवान सैद मुमताज़ शाह जा क़त्ल केस में ज़मानत न थियण जोॻा गिरफ़्तारी वारंट जारी कंदे SHO ख़ैबराणी के मुमताज़ शाह खे 21 फ़रवरी ते गिरफ़्तार करे पेश करण जो जेको आहे सो हुकुम जारी करे छॾियो आहे। जी सही आहे, ठीकु आहे जवाद अख्तर, वॾी महिरबानी आगाह कयो। नासिर ख़बर वाक़े ख़ैबर वञूं पिया। मखदूम जमीलुज़्ज़मान जे कोऑर्डिनेटर वसी शाह उर्फ़ मुमताज़ शाह जे ज़मानत न थियण जोॻा गिरफ़्तारी वारंट जारी कया विया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कनि पिया। मटियार जी कंज़्यूमर अदालत पारां SHO ख़ैबराणी खे वसी उर्फ़ मुमताज़ शाह खे 21 फ़रवरी ते गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾिनो वियो आहे।